नाज़रीन, पिथोरो भरिसां सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से हलंदड़ आरबी एजुकेशन सिस्टम हाई स्कूल गरहोर शरीफ में सकाफ़ती प्रोग्राम मुनक़द कियो वियो आहे और इन हवाले से रिपोर्ट करे रहियो आहे गुलाम कादिर आरेसर। पिथोरो भरिसां सिंध एजुकेशन फाउंडेशन के आरबी एजुकेशन सिस्टम हाई स्कूल गिरोड शरीफ में एक सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो, जैमें पिथोरो ऐं उन जे भरपासे वारे इलाइक़नि जे रहवासियुनि स्कूल के उस्तादनि ऐं शागिर्दनि भरपूर नमूने शिरकत कई। उन मौके ते शिरकत कंदड़ आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त टेबलोस वग़ैरह पेश कया, सिंध धरती के हवाले से सिंध से पंहिंजी मोहब्बत ऐं अक़ीदत जो इज़हार किया। यकीनन ॾाढो साराह जोॻो हो। तमाम सुठो लॻो। हिते हिन इलाइक़े में ॿारनि में ऐं उस्तादनि में ऐं ख़ासि तौर ते वालिदनि भी वॾे अंग में आया हा। इहो ॾिसी असांखे एहसास थियो त यकीनन हाणे सिंध बदिलिजे पई। टीचर बाक़ी मेहनत करे इन प्रोग्राम में मेहनत टीचरनि जी भी मेहनत हुई, शागिर्दनि जी मेहनत, शागिर्दनि इन प्रोग्राम के ज़बरदस्त मचायो ऐं टीचरनि जो तमाम थोड़ा महिरबानी हुई टीचरनि जी। मन मोहिंदड़ जो प्रोग्राम जो मैसेज जो हो अवां जे थ्रू सॼी दुनिया के माण्हुनि ताईं पहुचे पियो। इन में असांजे ॿारनि जेके स्कूल के मुख़्तलिफ़ उन्हनि ज़ावियनि सां सकाफ़त के ज़ावियनि के कवर करण सां गॾोगॾु इन्हनि मुख़्तलिफ़ मैसेजिस ॾिना पंहिंजे टेबलो के ज़रिए ऐं सिंध की सकाफ़त के पंहिंजी तकरीरनि के ज़रिए उजागर कयो ऐं क़ौमी गीतनि के ज़रिए नयो जोश ऐं नओं वलवलो माण्हुनि जे अंदरि पैदा कयो। ऐं अहिड़े नमूने सां इहे सकाफ़ती ॾिहाड़ा जेके हूंदा आहिनि इहे इंसान असांजे कल्चर ऐं असांजी जेको क़ौम आहे उन में जान विझंदा आहिनि। ऐं असां इन ॾिहाड़नि के सेलिब्रेट कंदे ऐं असां इन ॻाल्हि जो वर्झाव कयूं था त असांखे पंहिंजी सकाफ़त सां तमामु घणो प्यार आहे। त ॿारनि खे पढ़ाए वधि में वधि जेके ॿार इहो मिसाल ॿार पीउ चवंदा मुंहिंजो पुटु पढ़े, पर ॿारनि जे ज़हन में इहो हूंदो आहे न असीं स्कूल वेंदासीं असां उस्ताद छा कंदासीं, कुटंदा, उहो ख़ौफ़ कढी छॾनि। अॼुकल्ह इहो दुनिया अहिड़ी आहे, पढ़े लिखे खे सलाम ॾींदा या जाहिल खे परे कंदा, अचे पियो जाहिल हिन मथो खाईंदो। जेको पढ़ियो लिखो आहे उनजी अहमियत आहे। अॼुकल्ह मुझे ये पैगाम है तो वध में वध पढ़ो। अज जेके इन ॿारनि जो टैलेंट ॾिठो असांखे तमामु घणी ॾाढी ख़ुशी थी। ॿारनि खे पढ़ाइण, तइलीम खे उजागर करण सां गॾु तमामु घणियूं मतिलबु अहिड़ा प्रोग्राम करणु खपनि जंहिंमें अॼु छोकिरनि ॾाढी परफॉर्मेंस सुठी कई। तकरीब के आख़िर में स्कूल के हेड अज़ीज़ुल आरिसर ऐं ॿियनि उस्तादनि पारां आयल मोअज़्ज़िज़ महिमाननि खे सिंध जी सकाफ़त अजरखनि जा तोहफ़ा पिणु पेश कया। कैमरामैन असद अली सुमर सां गॾु गुलाम कादिर आरिसर, आवाज़ टीवी न्यूज़, पिथोरो।